युरीदुल्लाहु लियुबय्यिन लकुम व यहदियकुम। अल्लाह घुरंदो आहे त अव्हां लाइ खोले बयान करे ऐं जेकी अव्हां खां अॻु गुज़रिया आहिनि तिन जो रस्तो अव्हां खे ॾेखारे व यतूब अलैकुम ऐं अव्हां ते बाज सां मोटे। वल्लाहु अलीमुन हकीम ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। अल्लाह ताला जो उन्हनि हुक्मनि जे बयान करण मां मक़सूद मतलूब फ़क़त ही आहे त तव्हांखे हलाल हराम जो हाल मालूम थी वञे ऐं तव्हांखे पहिरियनि नबियनि सगोरनि जो रस्तो नसीब थिए। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं तव्हांजे मग़फ़िरत बख़्शिश थिए। अल्लाह ताला खे तव्हांजे मसलियतनि ऐं समूरनि हालतुनि जी पूरी ख़बर इल्म ऐं ॼाण आहे। उनजे हर हुकुम हर तदबीर में हिकमत आहे। जेकॾहिं उनजे हुकुम जी इताअत न कंदव त हिदायत खां महरूम हुअण सां गॾु पहिरें जा बि मुख़ालिफ़ अल्लाह जे रहमत ऐं मग़फ़िरत खां बि महरूम रहंदव। मथे ज़िना ऐं लिवातत जी हुरमत उन्हनि खां तौबा करणु ऐं औरतुनि जे बारे में कुझु हुकुम ऐं जिन औरतुनि सां निकाह हराम आहे उन्हनि जो बयानु ऐं निकाह जे मुतालिक़ काबीन जे क़ैदनि ऐं शर्तनि वग़ैरह जो बयानु ऐं बदकारीअ खां ममानियत ऐं उन ते सज़ा जो बयानु हो ऐं किन सबबनि करे माण्हुनि खे उन्हनि हुकुमनि खे पूरे करणु ॾुखियो हो। तंहिं करे हिन आयत में ऐं पोयां ईंदड़ ॿिनि आयतुनि में उन्हनि हुकुमनि जी पाबंदी करण ते ॾाढो ज़ोर ॾिनो वियो ऐं उन्हनि खे ॾाढो पको मज़बूत बयानु करे मुख़ालिफ़त करण खां रोकियो वियो। वल्लाहु युरीदु अन यतूब अलैकुम व युरीदु अल्लज़ीना यत्तबिऊन अश्शहवाति अन तमीलू मैलन अज़ीमा। ऐं अल्लाह अव्हां ते बाज सां मोटणु घुरंदो आहे ऐं जेकी पंहिंजनि सदुनि जे पुठियां लॻंदा आहिनि से अव्हां जो सिधी वाट खां तमामु परे थिड़ी वञणु घुरंदा आहिनि। उहे मुख़्तलिफ़ शर्त जेकी पहिरियों गुज़रिया उन्हनि मां मतलूब मक़सूद तव्हां ते रहमत करणु आहे। तंहिं करे उन्हनि शर्तनि जे बारे में हुकुम फ़रमायो वियो ऐं जेकी माण्हू पंहिंजनि शहवतुनि ते आशिक़ आहिनि उहे त यकीनन उहे ई घुरनि था त तव्हां सिधे रस्ते खां परे वञी पओ। यानी उन्हनि वांगुरु तव्हां बि पंहिंजनि शहवतुनि जी ताबेदारी कयो ऐं गुमराह थियो त जहन्नम जा हक़दार बणिजो। सो यादि रखो त अॻिते लाइ जो कुझु करियो सोचे सम्झी कयो त मूंखे इन शइ जो हिसाबु ॾियणो आहे। दुनिया में ॾुखे वक़्त में मिट माइट दोस्त अहबाब कम में अची वेंदा आहिनि पर आख़िरत में हर हिक खे पंहिंजी लॻंदी त मुंहिंजो छुटकारो बणिजे। हर हिकु माण्हू ॿिए खां पोइते हटंदो भॼंदो। तंहिंजे करे जेके अल्लाह पाक हदूं मुक़ररु करणु फ़रमायूं उन्हनि में इंसान पाबंद रहे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे कॾ न लॻे। जेकॾहिं पंहिंजे ख़्वाहिशातनि जे कॾ लॻंदो त पोइ इहो सिधे रस्ते खां थिड़ी वेंदो। युरीदुल्लाहु अन युख़फ़िफ़ अन्कुम व ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा। अल्लाह अव्हां तां भार हल्को करणु घुरंदो आहे ऐं इंसान असुलु हीणो पैदा कयो वियो आहे। अल्लाह ताला इंसान खे कमज़ोर ऐं ज़ईफ़ बणायो। उनखे चङी तरह मालूम आहे त ही पंहिंजे शहवतुनि ऐं मरग़ूबात पसंदि कयल शयुनि खां केतिरे क़दुरु सब्र करे सघे थो। इन करे हर हुकुम में तख़फ़ीफ़ हल्काईअ जो बि लिहाज़ कयो वियो। ईअं न आहे त इंसान जे लाइ जेको फ़ाइदे वारो ॾिठाई उहो उन जे ज़िम्मे लॻायई सोलो हुजे या ॾुखियो। औरतुनि शहवत खां सब्र करणु माण्हू खे ॾाढो ॾुखियो हो। उन करे उन जे ख़्वाहिश पूरे करण जे लाइ ॿिया जाइज़ तरीक़ा अल्लाह ताला ॿुधाए छॾिया तां त उन्हनि सां पंहिंजो मतिलबु हासिलु करे सघे
इन जो शहवत जे पूरे करण खां बिल्कुलु रोकियो वियो हुजे। अल्लाह ताला पंहिंजे रहमत सां शरीयत में तंगी न फरमाई, जीअं को हलाल खे छॾे हराम न भॼे। इन्हनि आयतुनि जो ख़ुलासो ही निकितो त नफ़्स खे शहवतुनि खां बचाइणु उन्हनि समूरनि क़ैदनि शर्तनि जो पाबंद हुजणु जेके औरतुनि जे बारे बयानु थिया हरगिज़ ॾुखियो कमु न आहे। उन जी पाबंदी ज़रूरी ऐं सरासर फ़ाइदेमंद आहे। जीअं बयानु कयो वियो त हलाल शयूं अल्लाह पाक खाइण जूं पीअण जूं ज़्यादा पैदा करणु फरमायूं। इंसान खे उञ लॻे पाणी पिए, इंसान खे उञ लॻे माखीअ में मिठो करे पिए, शरबत पिए, शरबत भी मुख़्तलिफ़, बुख लगी आहे त मानी खाए, चांवर पचाए खाए, कहिड़ो भी लज़ीज़ खाधो खाए, पर हराम न खाए। कुकड़ हलाल कहें, बकरी हलाल कहें, रिढ हलाल कहें, गऊ हलाल कहें, उठ हलाल कहें। अल्लाह पाक हलाल शयूं ज़्यादा पैदा करणु फरमायूं। फरमाए त हराम न खाइजो। अल्लाह तबारक व तआला हथ पेर ॾिना त कमायो, कमाए करे रिज़्क़ हलाल खाओ। हलाल में बरकत आहे। हलाल जो दायरो अल्लाह तबारक व तआला कुशादो करणु फरमायो। इन हूंदे बि इंसान जेको हलाल खे छॾे करे हराम रोज़ी खाईंदो उन जे लाइ जहन्नम तैयार आहे। अहिड़ी तरह इंसान जे अंदरि नफ़्सानी ख़्वाहिशात आहे, उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला निकाह जो सिलसिलो रखणु फरमायो। तां त इहो इंसान नफ़्सानी ख़्वाहिशात निकाह जे ज़रिए पूरी करे उन में इहो इरादो रखिणो आहे त निकाह जे ज़रिए नस्ल इंसानी बरक़रार रहे, अल्लाह जी मख़लूक़ वधे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ज़्यादा थिए ऐं मां हराम खोरीअ खां बची वञा। जेकॾहिं ताक़त आहे त हिकु निकाह करे, अञा ताक़त आहे त ॿियो निकाह करे। चैन ताईं इजाज़त ॾिनी वई, पर जेकॾहिं इंसाफ़ जी ताक़त नथो सम्झे त पोइ हिकिड़ो निकाह करे, उन सां अदुल इंसाफ़ करे। ॿ करे तॾहिं बि उन सां अदुल इंसाफ़ करे, टे करे, चार करे। अल्लाह तबारक व तआला इत ब्रेक रखणु फरमायो। हाणे इन खां ज़्यादा न कयो। अॻ में त काफ़ी औरतूं रखंदा हुआ, पोइ उन वक़्त में फितरती दौरो हो जॾहिं हीअ सूरत नाज़िल थी त जिन खे चैन खां वधीक निकाह में औरतूं रखियलु हुयूं, जेके उनखे पसंदीदा हुयूं त उहे चार रखियऊं, बाक़ियुनि खे छॾे ॾिनऊं। हाणे जेको इन हूंदे निकाह नथो करे, ज़िना थो करे, बदकारी करे थो, उन जे लाइ हुदूद बयान कया विया त इहो जिस्म, इहो इंसान हिन ज़मीन ते रहण जहिड़ो न आहे। इनखे संसार करे चिटे मैदान ते बीहारे करे इनखे छुटियो। तां त इन जी जान ख़तम थी वञे, साहु निकिरे, पोइ इनखे छॾियो। जो अल्लाह तबारक व तआला एॾो हलाल दायरो कुशादो करणु फरमायो। हिकु निकाह, ॿियो निकाह, टियों निकाह, चौथो निकाह, त निकाह जे ज़रिए पंहिंजे शहवत खे पूरो करे। पर हाणे जेकॾहिं इन खां हटी करे ग़लति कारीअ सां इंसान शहवत पूरी कंदो, उन जे लाइ सज़ा बि सख़्तु आहे। त अल्लाह तबारक व तआला हदूं रखणु फरमायूं, हलकिड़ाइप करणु फरमाई। इंसान ज़ईफ़ आहे, अल्लाह तबारक व तआला ॼाणे पियो, तंहिंजे करे उन जे लाइ अल्लाह पाक हिकिड़ो कानून ज़िक्र करणु फरमायो। दुआ अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे रब साईं पंहिंजे ॾसियल अहकामनि जे मुताबिक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़
ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तंहिंजे करे ख़ुशियुनि जे मौक़े ते जेतिरो थी सघे इंसान अल्लाह खे राज़ी करे। ख़ुशियूं भी अल्लाह जे तरफ़ा खां आहिनि। पोइ इंसान इन ख़ुशीअ जे मौक़े ते शैतान खे ख़ुशि न करे। क़ुरान पाक में अल्लाह पाक फरमायो वअन्नहु हुव अज़हक व अबका। जंहिं रब खे खिलाइणो ईंदो आहे उनखे रोआरणो बि ईंदो आहे। ये रब साईं जी कुदरती सिफ़तूं आहिनि। कंहिंखे खिलाए कंहिंखे रोआरे। तंहिंजे करे खिलण जे वक़्त में भी ख़ुशीअ जे वक़्त में भी इंसान इस्लामी दायरे में रहे ऐं दुख जे वक़्त में भी इस्लामी दायरे जे अंदर रहे। एॾा आवाज़ ग़लति हलाइण जेसि ताईं इहो आवाज़ लानत जो वसंदो साज़ जो तेसि ताईं अल्लाह जी लानत पई वसंदी आहे। ऐं ॿियो ओड़े पाड़े वारनि जी निंड फिटाइण उहे हुकूकुल इबाद में आहे। तंहिंजे करे असां मुस्लमान आहियूं। इहे शरीयत क़ुरान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान असां मुस्लमाननि जे तरफ़ आहिनि। इन ते वाणिया कोन अमल कंदा। तंहिंजे करे समूरनि मुस्लमान भेनरुनि खे गुज़ारिश आहे इन ख़ुशियुनि जे मौक़े ते तव्हां चङी हालत हलो। अल्लाह पाक अव्हां जे इन ख़ुशियुनि में बरकतूं अता करणु फ़रमाईंदो। अव्हां जे बचड़नि खे ख़ुशि रखणु फ़रमाईंदो। अल्लाह पाक नेक सालिह औलाद अता करणु फ़रमाईंदो। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे भी तव्हां खे भी समूरनि मुस्लमाननि खे रब साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। या अल्लाह ॿिन्ही जहान जी भलायूं चङायूं नसीब करणु फ़रमाए। ॿिन्ही जहान जे बुराइयुनि तकलीफ़ुनि खां बचाए। या अल्लाह तूं असां खां राज़ी थी जेके कमियूं कोताहियूं आहिनि माफ़ करणु फ़रमाए। असां समूरनि जी हालत ते रहम करणु फ़रमाए। हलाके ते रहम करणु फ़रमाए। या अल्लाह असांखे चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुरनि कमनि खां बचाए। जेके भी असांजा वॾड़ा वफ़ात करे विया आहिनि अल्लाह उन्हनि जी बख़्शिश करणु फ़रमाए। उन जे क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइणु फ़रमाए। उन जे पोयनि खे नेक सालिह हयाती वारो करणु फ़रमाए। हर मुस्लमान खे पंहिंजे बच्चनि जूं ख़ुशियूं नसीब करणु फ़रमाए। शरीयत इस्लाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते ये ख़ुशियुनि खे बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बिजअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर